पाड़े में वैया मां यूनिवर्सिटी तो वञा लास्ट सेमेस्टर आ। शोएब अलाए छा चई वई? चयमि यूनिवर्सिटी तो वञा इम्तिहान आहिनि। मोटी त ईंदे न। बिल्कुल नूरी उल्को न कर। तू आही है उल्को जेको हर पल साह जे सिलसिलन में अटकण लगो आ। शोएब मां अज़ाब जड़ी जिंदगी मां तंग अची वई आहियां। तू दिल नंढी न कर नूरी, तोखे शायद खबर ना है त मुंहिंजी दिल में छा आहे। छा है? मुंहिंजी दिल समुंड जी सिप आ ऐं उन सिप में तू मोती जियां सांढल आहे नूरी। ऐं तू गुलाबन जे खुशबू जियां मुंहिंजे हर हवास ते छाइजी वियो आहे। मां नथी चाहियां, हाँ शोएब मां हरगिज़ नथी चाहियां त मीरल ऐं शहबाज जहिड़ा कारीगर कखे विझन या मामे साबिर जहिड़ा लालची कंहिं वागुअ जी वात में उछले छॾनि। शोएब मूंखे मज़बूत सहारे जी घुर्ज आहे। मज़बूत समझ नूरी। मां सुकून जी तलाश में जिंदगीअ जे बयाबाननि में भटकी आहियां। चयमि न त मां हिकु विख पोइ न हटंदुसि, चाहे मौत जो मांगर मछियो बखु छो न विझे, मां निभाईंदुसि, भरोसो कर। भरवसा टुटी वेंदा आहिनि, मूं त अखियुनि सां टुटंदे ॾिठा आहिनि। भरवसो बि भित ते चुंबड़ायल कागज़ जियां हूंदो आहे। पहिरियां त मज़बूत हूंदो आहे पर उखिड़ण खां पोइ भित सां चुंबड़ी बि न आहे सघंदो। नूरी भरवसो शियो समझ ऐं शियो टुटंदो न आहे। मां निभाईंदुसि, सिर्फ़ तुंहिंजो भरवसो ऐं प्यार बरक़रार रहे। शोएब मुंहिंजो प्यार ऐं भरवसो पुख्तो आहे पर असीं मुनाफ़िकी मतलबी ऐं लालची वारे वक़्त में साह खणूं पिया, जंहिंमें कॾहिं कॾहिं शेह जहिड़ो प्यार भरवसो पखिड़जी पाणी थी वेंदो आहे। मौत पघारे त ॿी ॻाल्हि आहे ऐं भरवसो, पर मुंहिंजो प्यार ऐं भरवसो को बि पघारे न सघंदो। मां हलां थो, पंहिंजो ख्यालु रखजांइ नूरी। तू बि पंहिंजो ख्यालु रखजांइ ऐं मोटण जी कजांइ। इंशाअल्लाह जल्द मोटंदुसि। अल्लाह जी अमान में। मुते विसा कर न कासिम। तो ते विसा भी कीअं करे? मूंखे त हे ॾिठे नथो वणे, उन लाइ ईअं चवंदसि। ऐं मूंखे अॼु ख़बर पई त कूड़ बि ॻाल्हाईंदी आहीं। मूंखे थी कूड़ी चवी? कूड़ हणंदी आं त चवंदसि न चाची, तू खण कसम, मूं तोखे राज़पो ॾेखारियो आ। पुफीअ सां ईअं न ॻाल्हाए मुमल। तू मूं ते रौब न कर, मां वापसि माइटे वेंदसि। हिते उन सां राज़पो ॾेखारींदसि जेको चाची सारा खे छॾे अलॻि रहंदो। बाक़ी मूमल सां को बि ज़बरदस्ती नथो करे सघे। मूमल न मांदी आ न बांदी आ। बाक़ी तू खुश थी आई तो हाणे तू खैर सां माइटन में वेंदी आई। जो मुई आहियां आया जेको फिठल फेफो मो थई न इहो फेराए छॾींदी सही आ। खुदा जी कुदरत अलाए किथां असांजे नसीबनि में इहो संग चटीअ जो लॻो हा, न त को लेखई बि कोन हा। तू बंदोबस्त कर त विझास जंजीर ॻिचीअ में ॿधास मुनारे सां। तू वरी हिते? तोखे ख़बर न आहे त कासिम करन था खारे या मारे? कासिम न करे गुम कर शिकल, बिना देर त गुम न थी वञी। कासिम पुट छा थो करी? अबा कासिम तू ही कर वञ त सही। वञ बा। हे कर न चाची मां, हे कर न, हमेशा जे लाइ चाची मां, हमेशा जे लाइ। जेकॾहिं ॿीहर हिते आयो न त हमेशा जे लाइ गुम करे छॾींदोसांसि। छो ये घर तुंहिंजो आहे छा? ॿीहर न चइजांइ चाची मां ॿीहर। ही मुंहिंजे पीउ ऐं मुंहिंजे सोट सोढल जो घर आहे। हिन घर सां मुंहिंजो रिश्तो वधीक आहे। मारोटनि जो छा वञे? छा वञे मारोटनि जो? ज़फर इज़तदार आहे तॾहिं तो कढ़ा। बाक़ी ने काज़िम खे काछे जी कतरण सिखाईंदुसि।
केड़े तो जेड़े हैसियत छा है हां मेरे ले साथ अटकी उंडी पट्टे माकोड़े जे मोरी में छेंदो साए छड़ मेरे ले छड़ियो चाचो करी नत्ता छाड़े मारे मीरवा में छेंदो साए तू सोले न पे मेरे ले पूरी मुंह जो हक्का मांडे मक्खन सा डेल तई नूरिया जे पेरे मटाई पेर तो छे पर पेर जे न जे मट बनाई गरीब बकी तो हां मां हकते आया नूरी मुझे भाणजा हुए राजी ना है तो क्यों नींदो साई लाउती जी ने लपाट लगे लाउना फेरे थोड़े मुखे लपाट दे हां करे मिरल साबिर मुझे दोस्त है समझाए नखे नाटक है मिरल सा मतलब बई बेकाट करे वनी बेले में करंदो छाते अटके थी मेरा दिमाग खराब थियो था से काडे तैयार थिया ही मासाते दोज़क में हलंदे दोज़क में फकीर जो शावने मासाते फकीर जा त फेरा जन्नत में हुंदा जिते मासात जड़ियूं हुरू ऐं परियूं हुंदियूं माखियूं ऐं मेवात फकीर मेवात पते थके ऐं मासात खाई थके छड़ धनु मां अगई परेशान हां मुझे हुंदे मासात परेशान खुदा न करे सब परेशानियूं मूंखे ॾे त फकीर खणे मासात ते कख न सहे परेशानी वरी छा आहे भला फकीर वेहे जा वञे छड़ जान डर त गुर्ज खणी हणे न दुहल जड़े पेट में त कुआ आई बलावन पेट मां निकरण शुरू कनी निकर बेर काना थाणो धड़किया ए धड़की ना है मासात नाराज न थी ही वठ त मां वञा छा है इनी में कलंदर शहबाज जे दरगाह ते वियो सेवणे तो लाइ सगियूं आंदू तम असली सफा वीआईपी वीआईपी हाँ मासात भी वीआईपी अल्लाह लव यू मासात खोले दिस जाए टाय टाय हाय हाय स्वीट मासात एंजॉय नासुरी के जाए जा वटोड़ो खणी ना वत्त में त भितर आंगुर भरी विंदे थाणो साथ टाय टाय बाय बाय करे ये गो बने छडी दिसे थाणो धड़किया ने धड़की ना है कसम जी रे सर काडे वियो तुआरो करंट ऐं काडे वयूं वायरूं सब सालिम कायम ऐं दायम आहिन रे सर मुंहिंजे तबेले मां घोड़ो गुम थियो आहे असीं तंबेले जा चौकीदार त नाहियूं न रईस ही सन गुस्ताख न थी मूं चयो त तव्हां चौकीदार आहियो या वरी तूं पाण खे हीरल वांगुरु मुड़ुस माण्हू सम्झण लॻो आहीं रे सर ईसन खे न चओ छो मके या मदीने मां धोपी पाक थी आयो आहे जो न चवांसि परवेज़ जो चयोमांव परवेज़ खे कुझु कोन कयो आहे हाणे तबेले मां घोड़ो चोरी थियो आहे चवां थो त ईसन उजड़े नथो लॻे समझे थो त जहान मुंहिंजे करे थो हले थधा थियो रे सर थधा थियो तव्हां हुकुम कयो उन ते अमल थी वेंदो मां बराम खान खे लेटियल आहीं लेथड़ियूं पाईंदे ॾिसां लेटियल ॾिसंदो रे सर कसम कठपुतली नथी कठपुतली कसम समझाईंसि न त शहबाज खान अहिड़ी रवश बर्दाश्त न कंदो इहो ई सन शहबाज खान जी उछल बि सही कोन सघंदो बाबा सही जंहिंखे मान ॾे जुती सुधो खट ते ईसन थो ऊंढायूं करे साह सीहड़ जो ऐं शूकट वरी नाग वारा ॾेॾिरी ज़ुकाम मौला जो शान आहे कोहर पेट्रहड़ो न विझ समझाया तो ईसन खे अई परवेज़ खान लोक पधारी दो छो त कासिम करन था खारे या मारे
गौरा जी बाबा सही तू बिरादरी जा ॿिया माण्हू ताड़ इन्हनि ते न भाड़ यो बहराम ऐं परवेज़ हर हालत में दोज़ख में दाख़िल थियनि नक न नासा विच में खासा क्या मतलब है खतीजा भेण मुखे भेण न चओ शर्म तो अचे भेण सदाईंदे अरबा खता केड़ी थिया मामा तू दस्तावेज लिखी ॾींदे तो बि न व्याजी वरियाम खे त व्याज भरे न सघियुसि ऐं संग ॾींदुसि अञा तोखे शर्म जूं मानाऊं ऐं मतिलब सम्झाया मां केॾी न अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे तुंहिंजो ॾोह नाहे मामा तूं बि मर्द आहीं ऐं मर्दाणे मुआशरे में सभिनी खे मुभाव आहे मां मजबूरी खां तो ईअं कयां पंहिंजो व्याज टारण वारी मजबूरी न ॿुधाए असांखे न खतीजा मीरल त मारण ते लही आयो आहे परवेज़ खान पे घुराए धमकी ॾिनी आहे त मीरल खे संगू ॾे भला ॿुध मीरल सां हा कयां मामा दिमाग़ त जाइ ते अथई तू चवीं छा थो इन मोए मीरल चोड़े जो चेहरो न वणे तू उन जी ॻाल्हि थो करीं त पोइ वरी हम सुखियो सता पोइ अथई खामोश इज्जत खां मथाऊं सुख नाहे साबरा पर खतीजा मुंहिंजे बि इज़त जो सुवाल आहे मीरल पैसा ॾींदो त वरियाम खे ॾींदुसि या वरी वरियाम सां रिश्तो कंदुसि त वरियाम जान छॾींदो भला हिकु ॻाल्हि त मञो न मां को लाल वाह जो छेड़ो आहियां छा न मञींदियूंसीं तो जहिड़े मामे खां त भींग भली आहे का हयादारी जी ॻाल्हि हुजे त मञूं न मां पंहिंजो पाण खे मारींदुसि मारे छॾ कोन रोकींदासीं तोखे तूं त मोल ई चङो आहीं रत खे बाहि ॾींदड़ रत जे अहिड़नि रिश्तनि खां त माण्हू ईअं भलो आहे न मां पाण खे न खतीजा खे मारींदुसि बिना दुरुद जे दोज़ख में ऐं तूं वरियाम जे हवाले आजू कयो या न जल्दी ॿुधायो आङुर चुरी न त चरखो ई ॿियो हा हा मारे छॾ मार त तुंहिंजो ऐं लोक जो लुड़ लही पवे मां मुई आहियां जो तूं अम्मा खे मारींदे हलियो वञे तां हिते मां ॿीहर न ॾिसां वञे तां न त मूंखां ॿ गुनाह थी वेंदा हिकु क़त्ल ॿियो गुस्ताखी मां चवां थी तां हलियो वञ न त कुझु बि थी सघई थो मां वञां थो पर वरियाम जो निकाह ज़रूरु कराईंदुसि हिते चुरिया आयो अॻियां थी त कासिम ख़ामोश कासिम करंटा करे या मारे बगन जी सट बगण जो झट चुप न त पाण ई चवंदे घुराए खट लाश खणी लट ॾिसन बगन खे छॾ त बहराम खान खे इतला ॾे घोड़ो न मिले न घोराम जे लाश खां पोइ बहराम जो लाश बि खजंदो ईसन कासिम जी ॿुध छा थो चवई हथ कढ त भॼी कयां पट हलो अज त ॾिसां बगन भॼण जो बि भड़ त विढ़ण अठ हाणे अगुम कर शिकिल न त तूं बि गोराम सां गॾु हूंदे हाणे न सम्झो इतला ॼणो आहे न वञा थो हलो ॾिसन हिनखे वठी हल हाड़वाह जे घेर ते हिनखे घुटे उछलियो इतला मिली वेंदो बहराम खान खे त कासिम करंटा खाने या मारे
हाणे समझस मूंखे त लॻे थो कासिम खे बि इन छोरी तावीज़ फेरा कया है ना, या त पाणी में मिलाए प्यारे छॾिया अथसि पेट में हुनजे विया, या त वरी के दरवाज़े जी चौंठ में या हेठि किथे हिन पूरे छॾिया आहिनि जो हुन छोकिरे जो पेर पियो आहे, छोकिरो बिगड़जी वियो आहे। हा केॾी न इज़त ऐं सहप कंदो हुयो, हाणे हाणे त बसि मुस्के ॾिसे बि नथो, ॿुधे बि नथो, बिगड़जी वियो, सफ़ा बिगड़जी वियो। हाय समझ में नथो अचे हिननि तावीज़नि जो असर ख़तम थींदो त कीअं थींदो? तावीज़नि जो असर न, अमलनि जो असर आहे चाची। तोखे मूंसां जेको हदस आहे न, उन्हनि ई तोखे इहे ॾींहं ॾेखारिया आहे। अधो सफ़र लाइ कीअं हूंदो सो पुछण बजाए मूंखे 6 ॼणनि जे लाइ कहल ऐं क्यास विसारींदीअ त हू बि इंसान आहिनि चाची। त हू सोचींदा त सही न त तूं केतिरी कठोर आहीं। ऐं माठ इहो कच्ची छाहे जेतिरो मथो जेको खयो वती आई न, इहो न चिथे छॾियई। हा सभु सम्झां थी। अरे तो ही तावीज़ कया आहिनि, तो ही तावीज़ कया आहिनि। भला फ़कीर फीणो पढ़े या न पढ़े, इहो फ़कीर पंहिंजो अछो मुंहुं करे हिन ॾाइण ते शू फीणो पढ़े त हिन जो मंड ख़तम थिए। न फ़कीर सारा पे फीणो पढ़े त सारा सुरत करे त हे फ़कीर ठरे। फ़कीर वञी धाणो जे घर में मरे त धाणो ठरे। ऐं छा त अंदाज़ आहे, असली माधुरी नक्षत जहिड़ो। बस असली फ़कीर सॼो ॾींहुं ॾिसी ठरे ठरे। भला फ़कीर वेहे जा वञे, तू तरस बीत सही त सारा लठ खणी अचे तुंहिंजो मथो फेहे, पोइ ॾिस तुंहिंजो फ़कीर जो मथो कीअं थो जाइ ते अचे। सब्र कर, भॼ फ़कीर भॼ। सब्र कर। हाँ भॼी केॾां थो? लठ हणी मथो चवाई त वञ फ़कीर वञ, तुंहिंजो मग़ज़ जाइ ते अची वञे। हा तूं असली गुलाब जे पाणी सां धोतल आहीं। आऊं चवाई थी माठ कर मेसड़ी यरकी के जे आई जी। हाँ ॻाल्हाए थी मूंसां। हाँ हलिया सारा थियण सांटी के जाइ जी, ऐं सारा थियण में बि साल लॻंदई साल। ये जेके डंदड़ा खयो बीठी आई, ये हिकड़ी लठ सां पीए छॾींदी सही। निभागी छोरी हलिया मूंसां ॻाल्हाइण। हाँ ॾुख थियो अथसि, तूं हलियो वियो। हाँ नेपन ते माण्हू था अचनि। यार बादल जी चवे ज़फर, यार तकलीफ़ थी थिए। रब्बुल आलमीन रहम कंदो। बादल बिला शक रब्बुल आलमीन त रहमीन आहे। जे मां न रहा यार ज़फर या वाई न वार। मौत त अवसा अचणो आहे। मां त ॻाल्हि कई, मां हिकु ॻाल्हि करणु ज़रूरी थो सम्झां। बादल चओ ज़फर। कासिम खे चइजांइ त कासिम खे माफ़ करे छॾे, ऐं इहो त कंहिं बि तरह भेण मूमल खे ॾुख न ॾे। संदसि मर्ज़ी खिलाफ़ को बि कदम न खणे। उहा मुंहिंजी भेण सूमल जीअं बेवस ऐं मजबूर आहे यार। हिम्मत ज़फर, हिम्मत जो वजह हथां न वञा यार ज़फर। तकलीफ़ जो समुंड उकरी वञिबो। अलाह केॾो बाजारो आहे। आस न लाथी अथमि बादल। मूं चयो न, जेकॾहिं कासिम न पुॼी सघे त मुंहिंजो नियापो तो वटि अमानत बादल। ज़फर 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 जिन का आज़माइश आई त पूरो लहंदुसि लूरी। प्यार खे आज़माइण तो ही न शोएब, उन देरे ऐं वाहिरे खे आज़माइण बाहि ॾियण बराबर आहे। के आज़माइशूं ओचितूं ईंदियूं आफ़तनि वांगुरु, ऐं उहे आफ़तूं किरण या उन आज़माइशनि ते पूरो लहण जो ऐं उन आफ़तनि ते उकरण
या उन्हनि आज़माइशुनि ते पूरो लहण सचे प्यार जी निशानी हूंदी आहे। सच्चाई उहा बि हिन दौर में? शका तोखे मुंहिंजी सच्चाईअ ते? विड़ाव थी सम्झां तुंहिंजे लाइ सोचण शोएब, ज़माने जी ॻाल्हि पई कयमि। हा, पर कंहिं आज़माइश मां गुज़री त यादि ज़रूर कंजाए नूरी। मां प्यार में आज़माइण सिखी न आहियां। प्यार त प्यार आहे न नूरी, प्यार जे कींझर जी छोलनि में छुलकी छॾण न चाहींदी आहे शोएब। नूरी जी अम्मा। चाहे त प्यार? हाँ मां। तू हिते छो आयो आहीं? के माफ़ी वठण। कंहिं मकार जी माफ़ी वठण खां त मौत बहितर आहे। निकिरी वञे ता। उम्र भर जा रोग आछे माफ़ी वठण आयो आहे? जेके तो दिल जी दीवारनि ते रांडू ऐं रहड़ियूं ॾिनियूं आहिनि न, से ज़ख़्म ज़िंदगी भर कोन छुटंदा। तो केड़ी चङाई कई आहे असां सां जो इहो बेसरो मुंहुं खणी हेॾे हलियो आयो आहे? नूरी नथी ड्रिजां तुंहिंजे इन्हनि गोलियुनि रिपीटरनि ऐं पिस्तलनि खां। रिश्तेदारीअ जे नाले में लॻल लींघा न लाहे सघंदसि न विसारे सघंदसि। हलियो वञे ता। ॾिसी छा थो? तोखे शर्म न आयो जो परवेज़ खान खां धमकियूं थो ॾियारी? अधे साबिर खे थो मारी? जागीर आहियूं तुंहिंजी जो हरे हरे ते भॻो बीठो आहीं। मां प्यार नफ़रत आहे मूंखे तो जड़न लालची मकार ऐं मतलब परस्तन खां। आईंदा ईंदे न त सुठो न थींदी। ठीक आहे, ॾिसंदसि इन ॻाल्हि खे। एतिरो न वधी सा नूरी, नुक़सान ॾेई विझंदो। अम्मा अञा कहिड़ो नुक़सान ॾींदो? ज़िंदगी भर ज़लील कयो अथसि। इज़त ऐं असमत में निगाह विझण वारनि जूं जेसी ताईं अखियूं न चुंबबियूं तेसी ताईं कंहिं बि क़ीमत में कोन मुड़ंदा। ज़िंदगी हुए बि दावत आहे मां। अहिड़नि मकारनि जी कान करण खां ड्रिजण खां त मौत बहितर आहे मां। मोमल तोसां आहियां न मोमल? न ॻाल्हाए मूंसां। मां माज़रत थो करियां। न खपे तुंहिंजी माज़रत। जेको मूंखे मारे चुको ऐं अदे ज़फ़र खे अस्पताल भेरो करे, मां उनखे माफ़ कयां? हरगिज़ बि न। थी वेंदी आहे ग़लती। तो गुथो ॻाल्हायो त जोश में अची वियो। जोश जो मतलब गोली हणणा? तू लहणे छा जो मुंह ते फायर तो करी? इने लाइ त माज़रत थो करियां। आई अल्लाह मूमल, मां सदको वञाए मुंहिंजी मिठड़ी मूमल। छा थी वियो आहे तोखे? हाय ॾिस त सही, वीचारो केॾियूं न मिनथूं थो करे, सवेरे खां आसियूं न्यासियूं थो करे। ललंग जवान इहो तोखे मिनथियूं पियो करे ऐं तूं मञी नथी। अड़े है जरी आई का सफ़ा। ॾिस आउं थी तोखे चवां मञी छॾ वीचारे जी। ऐं केॾो न मजबूर आहे, केॾो न वीचारो मजबूर आहे। मजबूर जी मजबूरी में फ़ाइदो न वठ, मञीसि खणी न। नाहे मूंखे लाचार जो मां हिन जी मञां। छोरी ॾाढी पकी आहे। शाबाश अथई। ऐं तूं मुंहिंजी वॾी जी बि नथी मञी? हा वीचारे खे ॾिस त सही। हाय हाय ऐं मुले इलाही जा तावीज़ जेके घुटी घुटियुनि खे प्यारिया अथई। ही त सफ़ा पत्थर मां मेण थी वियो आहे। वीचारो पाणी थी वियो आहे। अल्लाह अहिड़ो मर्द त मूं कॾहिं बि कोन ॾिठो। अल्लाह ऐं वीचारो तो अॻियां हथ जोड़ कयो बीठो आहे। हाणे मञ बि खणी तो भाम आई आई छा? ऐं वो समझो ही कुत्ती बि सेहड़ मारींदी, पर न न न को हिन सेहड़ न मारियो। हा केॾो न मजबूर थियो बीठो आहे। हा तुंहिंजे अॻियां त हर माण्हू मजबूर आहे। ही छा आहे? ॾिस त कीअं थो तोखे बाॾाए। हथ जोड़ियो बीठो अथई वीचारो। जादूगरियाणी। तुंहिंजे जादू जो हिन ते वॾो असर थी वियो आहे। ऐं जेकॾहिं चई न त चवांसि खणी तोखे पेरें बि पवंदो। ऐं मजबूर आहे, ॾाढो मजबूर आहे। मजबूर जी मजबूरी जो फ़ाइदो न वठ। ऐं थोरो सिलो त ॾिस वीचारे खे।